नाज़िन गडियल मफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास अॼु थींदो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जे मुदस्सर छा तफ़सील आहिनि? जी, गडियल मफ़ादात कौंसिल जो इजलास हिकिड़े हफ़्ते में ॿियो भेरो वरी तलब कयो वियो आहे। अॼु गडियल मफ़ादात कौंसिल जो इजलास वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में थींदो। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल हफ़्ते बि गडियल मफ़ादात कौंसिल जो इजलास थियो, जंहिंमें नेफ्रा समेत मुख़्तलिफ़ जेके मामला हुआ, ख़ासि तौर ते आदमशुमारी वारा जेके उनजो रिपोर्ट थी उन हवाले सां गौर वीचार कयो वियो। अॼु जे बि गडियल मफ़ादात कौंसिल में ज़रीन जो चवणु आहे त सभ खां जेको मेन अहम तरीन एजेंडो आहे उहो आदमशुमारी जे हवाले सां जेके सूबनि पारां पंहिंजा तहफ़ुज़ात ॾिना विया आहिनि उन हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त आदमशुमारी जी जेकी रिपोर्ट आहे उनजी मंज़ूरी अञा ताईं नाहे थी। इन में सिंध पारां जो एतिराज़ कयो वियो त सिंध में कराची शहर में जेकी आदमशुमारी थी आहे उहा सही तरीक़े सां नाहे थी। उहा हिकु दफ़ो ॿीहर कराई वञे, जॾहिं त तजवीज़ इहा बि ॾिनी वई त पूरी आदमशुमारी जेकी उनजी रिपोर्ट खे मुस्तरद करे पूरे मुल्क में आदमशुमारी ॿीहर कराई वञे। इन हवाले सां बि तजावीज़ गुज़िरियल जेकी गडियल मफ़ादात कौंसिल जे इजलास में ॾिनी वियूं। अॼु बि इन मामले ते जॾहिं चवणु आहे त गौर वीचार कयो वेंदो। इन हवाले सां को हतमी फ़ैसिलो अचण जा बि अॼु इम्कान आहिनि। जॾहिं त NFC अवार्ड जे हवाले सां बि कुझु पॉइंट्स ते अॼु ॻाल्हि ॿोल कई वेंदी। खाटा जे हवाले सां जेके ज़म थियल ज़िला आहिनि, जेके ख़ैबर पख्तूनख्वा में ज़म थिया आहिनि, उन हवाले सां बि गडियल मफ़ादात कौंसिल में सुबुह खां तजावीज़ वरिती वेंदियूं। जी मुदस्सर, तव्हांजी महिरबानी।